जिला बदीन की तहसील मातली की पुलिस मंशियात फरोशों को बेनकाब करने के जुर्म में ह्यूमन राइट्स मॉनिटरिंग सेल बदीन के सोशल वर्कर सोडो खोसो और सुरैया सरमद को हिरासत करना शुरू कर दिया है। शाम होते ही पुलिस मोबाइल और मोटरसाइकिल सवार पुलिस के लोग घर के बाहर दरवाजे पर आकर मंशियात की खबरें न चलाने पर जोर देते हैं। गुलाब लिगारी पुलिस की सरपरस्ती में चलने वाली मंशियात की रिपोर्ट आला इख्तियारों को भेजने पर पीएस गुलाब लिगारी के एसएचओ रियाज रिन साहब बहुत खफा हैं। नाज़रीन, याद रहे कि गुलाब लिगारी पुलिस की सरपरस्ती में सरेआम मंशियात का कारोबार चल रहा है। गुलाब लिगारी थाने की हद में चंबर से मंशियात आती है, जिसकी मंथली एसएचओ गुलाब लिगारी वसूल करते हैं। तहसील मातली के थाने गुलाब लिगारी की तरफ से सोशल वर्करों को झूठे मुकदमात बनाने और इनकाउंटर में मारने की धमकी दी जा रही है। दूसरी तरफ सोशल वर्कर सोडो खोसो ने आईजी सिंह से अपील की है, हमें तहफ़्फ़ुज़ देकर हमारी ज़िंदगियों को बचाया जाए और अगर हमें कोई नुकसान पहुंचता है तो उसकी जवाबदारी एसएसपी बदीन पर होगी। मुझो नालो सोडो खोसो है ऐं आऊं चीफ कोऑर्डिनेटर आहियां ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन मॉनिटरिंग सेल ज़िले बदीन जो। असां ज़िले बदीन जे अंदर जेके समाजी बुराइयूं हुयूं या जेके मुनशियात जेका हलंदी हुई, मुनशियात जा जेका अॾा पुलिस जे आशीर्वाद सां हलंदा हुया, असां सोशल मीडिया जे थ्रू उनखे असां वाइखो कयो। ऐं हिते जिथे हिन वक़्तु आउं रहां थो पियो ज़िले बदीन जे अंदर तालको मातली है, उन जो हिकिड़ो शहर है गुलाब लिगारी। उते असां ॾिठो जेका समाजी बुराई जो जे मुनशियात जी उहा सरेआम उन जो विकिरो ऐं वाइपो हो ऐं उन अमल ख़िलाफ़ असां सोशल मीडिया जे थ्रू सोशल मीडिया ते उन ख़िलाफ़ असां जिदोजहद कई, पर नतीजो न निकितो। आख़िर असां मजबूर थी एसएचओ गुलाब लिगारी खे मुनशियात बंदि कराइण जे लाइ लिखत में हिकिड़ी दरख़्वास्त ॾिनी। 3 महीना गुज़री विया, उन को बि एक्शन न कयो। आख़िर असां मजबूर थी जेका तहसील मातली जे अंदरि जेके इहे कुधा अमल थियनि था पिया, पुलिस जी सरपरस्ती में ॾोह थियनि था पिया, उन्हनि जी रिपोर्ट असां मॉनिटरिंग सेल सिंध खे ॾिनी त उन्हनि ख़िलाफ़ लेटर कढियो। उन जे लेटर निकिरण खां पोइ हाणे जेका बदीन जी पुलिस आहे तहसील मातली जी गुलाब लिगारी थाणे जी, उहा असांजी जानी दुश्मन थी पई आहे ऐं उहो असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां करे थी पई। कंहिं महिल चवे थी त असां तव्हांखे इनकाउंटर में माराए छॾींदासीं, कंहिं महिल चए थी तव्हांखे कूड़नि केसनि में असां चालान कंदासीं। बहरहाल हू हुनजो जेको आहे न असांखे वॾियूं हुनजूं कोशिशूं आहिनि त असां जेके समाजी बुराइनि ख़िलाफ़ जेका जिदोजहद कयूं था पिया उन तां असां हटी वञूं। ऐं हाणे कुझु ॾींहंनि खां उन्हनि जो जेको धमकियुनि जो सिलसिलो उहो वधी वियो आहे ऐं असांजो पीछो कयो थो वञे। मुख़्तलिफ़ टाइम आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्त आहिनि, पुलिस जी मोबाइल ईंदियूं आहिनि ऐं उनजो इहो चवणु हूंदो आहे त बाबा तव्हां जेको आहे मुनशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ न लिखो, जेकॾहिं लिखियो त पोइ उनजा नतीजा ख़राबु निकिरंदा। सो आऊं आईजी सिंध ऐं सभिनी वसवारनि खे अपील थो कयां त जेकॾहिं मूंखे या मुंहिंजी फैमिली खे कुझु बि थियो त उनजी जवाबदारी एसएसपी बदीन ते हूंदी। HRJDO न्यूज़ से फिलहाल इतना ही। मज़ीद खबरों और अपडेट के लिए देखते रहें HRJDO न्यूज़।